तंबरियालो खां मुश्ताक अहमद सोलंकी जी ख़बर शामिल कंदासीं। तंबरियालो भरिसां 15 सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी में रहंदड़ यूसी पीर मंगियो जे ॻोठ राहू ख़ान बलोच पीपल्स पार्टी खे अलविदा चई छॾियो। जल्द ॿी पार्टी में ऐलान करण जो फ़ैसिलो करे छॾियो। तफ़सील मूजिब पिरियालो भरिसां 15 सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी में रहंदड़ ॻोठ राहू ख़ान बलोच पार्टी खे अलविदा चई ॿी पार्टी में ऐलान करण जो फ़ैसिलो करे छॾियो। जॾहिं त राहू ख़ान बलोच जे अॻवाननि शोबान बलोच, निज़ाकत बलोच, ज़ाहिर बलोच, फरहान बलोच, अवेज़ बलोच ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 15 सालनि खां वॾी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वाबस्ता आहियूं, पर पीपल्स पार्टी रुगो आसरनि में रखी नज़रअंदाज़ कयो आहे। असांजे ॻोठ वॾेरो राहू ख़ान खोरखानी बलोच जा 800 खां 900 वोट ऐं यूसी पीर मंगियो पीपल्स पार्टी जो चेयरमैन हुजण जे बावजूद कंहिं बि क़िस्म जी सार संभाल नाहे कई वई, जंहिं सबबु पार्टी खां बेज़ार थी पार्टीअ खे अलविदा कयो आहे ऐं जल्द खां जल्द कंहिं ॿी पार्टीअ जो ऐलान कंदासीं।